वो खुदा जी मोहब्बत में एतरो रुनो जो दीद व्यसली अल्लाह ताला उनके दीद वराए ॾिनी। वरी एतरो रुनो जो दीद व्यसली वरी अल्लाह ताला टियों दफ़ो दीद ॾिनसि। वरी एतरो रुनो जो दीद व्यसली हाणे जॾहिं चोथों दफ़ो अल्लाह ताला वराए ॾिनसि हाणे अल्लाह जो वही नाज़िल थो थिएसि ए शुएब अगर जन्नत जे शौक़ में थो रोए तो मां जन्नत में तुझो मक़ाम ठाहे छॾ तंहिंजे करे रोअण जी ज़रूरत न आहे। अगर जहन्नम जे ख़ौफ़ खां थो रोए तो मां जहन्नम मां तोखे निजात ॾिना। हज़रत शुएब अर्ज़ कयो तो पालणार न को जन्नत जे शौक़ में थो रोआं न को जहन्नम जे ख़ौफ़ खां थो रोआं। ही तुंहिंजी मोहब्बत मुंहिंजे दिलि में आहे तंहिंजे करे तोखां जुदाई बर्दाश्त नथी थिए। मोहब्बत में थो रोआं। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इन शुएब खे अल्लाह जे तरफ़ां छा मिलणु खपे। मोमिन जी हैसियत सां हिकु मुस्लमान जी हैसियत सां इंसान पंहिंजो ज़हनी डोड़ाए सघे थो अलाह हीअ बि ॾेई थो सघेसि हीअ बि ॾेई थो सघे हीअ बि ॾेई थो सघेसि पर अजीब बदिलो हुयो। रसूल अकरम फरमाइनि था त वही नाज़िल थियो ए शुएब अगर तूं मुंहिंजे मोहब्बत में रुनो आहे त मां सुभाणे खां पंहिंजो कलीम मूसा तुंहिंजो ख़ादिम थो बणायां। मूसा खे तुंहिंजो ख़ादिम थो बणायां। कलीमुल्लाह तुंहिंजो ख़ादिम तुंहिंजी ख़िदमत कंदो। हज़रत मूसा पंहिंजे मिस्र मां जेको हिकिड़े माण्हूअ खे क़त्ल कयो हो तंहिंजे करे जेको आहे उहो मिस्र छॾे निकितो त जेको आहे अकेलो आहे अची जेको आहे उहो सफ़र कंदे कंदे हज़रत शुएब जे इन देश जेको आहे मदाइन पहुतो। हाणे मदाइन में जेको आहे उहो पहुतो त केरु सुञाणेसि कोन। तंहिंजे करे हिकिड़े पाणीअ जे खूह ते वियो उते जेको आहे उहो ॾिठईं त पाणी भरनि पिया कुझु धनार आहिनि पंहिंजे धण खे ॾियनि पिया ऐं कुझु ॿ नौजवान छोकिरियूं आहिनि उन्हनि जो बि धणा पर परे बीठियूं आहिनि। क़ुर मजीद जो किसो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी हुननि खे ॾिठो त पुछो उन्हनि खां त तव्हां छो था प्यारियो। जे असां हया जे ख़ातिर मर्दनि सां गॾु नथा थियणु चाहियूं तंहिंजे करे जॾहिं मर्द प्यारे वेंदा आहिनि त पोइ असां प्यारींदा। हज़रत मूसा हिननि जो धण वरितो ऐं पाणी पीआरियो वरी धण हिननि जे हवाले कयो पाण अची जेको आहे वण जे हेठां वेही रहियो ऐं बारगाह ख़ुदा में जेको अर्ज़ु कई पालणहार हिन वक़्तु जेको बि तूं मूं ॾे मोकिलींदे मां हुनजो मुहताज आहियां। हाणे इहे ॿई हज़रत शुएब जूं धियूं तंहिंजे करे ॿुधाइनि त हिकिड़े नौजवान असां ते ई एहसान कयो आहे हज़रत शुएब मोकिलियुनि त वठी अचो त हुनखे बदिलो ॾियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पहुता हज़रत शुएब खे बि ख़बर पई त अल्लाह जो ख़ादिम उहो ई मोकिलियो आहे। हज़रत शुएब चयो त मां तोसां पंहिंजे हिकिड़ी धीउ जो रिश्तो करणु चाहियां थो लेकिन इहो आहे त मूंसां रहंदे ऐं मां पोड़ो थी वियो आहियां तूं मुंहिंजी ख़िदमत कंदे। हज़रत मूसा जो हुन सां थियो त बाबा 10 साल मां तुंहिंजी ख़िदमत कंदुसि। मोहब्बत ख़ुदा में रोइण वारे जो ख़ादिम मूसा कलीमुल्लाह। तव्हां अंदाज़ो लॻायो त मोहब्बत में रोइण सां मूसा कलीमुल्लाह ख़ादिम थो बणिजी वञे। मूसा कलीमुल्लाह इन करे चयो वियो आहे क़ुर मजीद में अल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। मोमिन अल्लाह सां शदीद तरीन मोहब्बत कंदो आहे। शदीद तरीन मोहब्बत ऐं इहा जेका ख़ुदा सां मोहब्बत आहे न असुल दीन इहो ई आहे। दीन ॿी का शइ आहे कोन। दीन इहा मोहब्बत आहे। इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलातु वस्सलाम
जाइ ते फरमायो त अदीनो हुवल हुब वल हुब हुव दीन। दीन मोहब्बत है ऐं मोहब्बत ही दीन आहे। बाबा ये खुदा जी मोहब्बत इहो दीन आहे इहो। बाक़ी मोहब्बत जो तकाज़ाऊं आहिनि, बाक़ी मोहब्बत जो तकाज़ाऊं आहिनि। हदीस में आहे उसूल काफ़ी में हिकिड़े शख़्स इमाम मुहम्मद बाक़र अलैहिस्सलातु वस्सलाम खां सवाल कयो। सवाल छा आहे? सवाल इहो आहे त छा मौला दीन में मोहब्बत बि आहे? छा दीन में मोहब्बत बि आहे? मौला वरी वराए हुन खां सवाल कयो, हल दीन इल्लल हुब, छा मोहब्बत खां अलावा बि दीन का शइ आहे? बाबा दीन इहा ई मोहब्बत आहे, बाक़ी इहे मोहब्बत जूं तक़ाज़ाऊं आहिनि। इन ख़ुदा सां मोहब्बत जो नालो दीन आहे। हाणे जॾहिं ख़ुदा सां मोहब्बत जो नालो दीन आहे त हीउ जेको करबला में तव्हांखे मुहिबाने हुसैन जो समुंड नज़र थो अचे, इहो समुंड अल्लाह तबारक ताला पंहिंजे मुहब्बत जे इज़हार तौरु इन हुसैन जे बारगाह में जमा थो करे। ही मुहब्बत जी अक़वाम मुत्तहिदा पई ठहे, मुहब्बत जी अक़वाम मुत्तहिदा पई ठहे। ज़रा ॿी आयत ते गौर कजो। अल्लाह ताला फरमाए थो हाणे इहा अशद हुब्बन लिल्लाह, अशद हुब्बन लिल्लाह केतिरी शदीद मुहब्बत, इन जो अंदाज़ो छा आहे? कीअं सम्झ में अचे त केतिरी? अल्लाह ताला हिकिड़ी ॿी आयत में जेका फरमाएगा, अल्लाह ताला फरमाए थो त जेकॾहिं तव्हांखे तव्हांजा वालिदैन, तव्हांजो औलाद, तव्हांजा मिट माइट, तव्हांजो माल, तव्हांजो रिज़्क, तव्हांजा ही ख़ूबसूरत घर, तव्हांजूं ज़ालूं, अगरि तव्हांखे अल्लाह उन जे रसूल ऐं उन जे राह जे जिहाद खां वधीक महबूब आहिनि, कंहिंखां वधीक महबूब अल्लाह, अल्लाह जो रसूल, अल्लाह जे राह में जिहाद, अगरि वधीक महबूब आहिनि पोइ छा आहे? मोमिना न। अल्लाह जो फतरब्बसु, हाणे इंतज़ारु कयो, हत्ता याती अल्लाह बे अम्र, अल्लाह पंहिंजे अज़ाब जो अमर तव्हां ते आणींदो। बाबा ये दिल तोखे अल्लाह इन करे कोन ॾिनी आहे त माल सां लॻाए, औलाद सां लॻाए, मिल्कियत सां लॻाए, ज़मीन सां लॻाए, घरनि सां लॻाए, या दिलि ॾिनी न करे आहे ताकी पंहिंजे रब सां लॻाए। इहो अल्लाह जो हरम थी, ऐं हरम ख़ुदा में ग़ैर ख़ुदा खे न आण, हरम ख़ुदा में ग़ैर ख़ुदा खे न आण। इमाम रिज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो शख़्स अचे थो, सवाल थो करे, फर्ज़ंद रसूल मां हिकिड़ी हदीस ॿुधी आहे, तव्हां खां ताईद चाहियां थो त इहो हदीस आहे या न आहे। पाण फरमायूं कहिड़ी हदीस? जे अव्हांजे नाना जे तरफ़ां मूं वटि रावियुनि जे ज़रिए हदीस पहुची आहे त जंहिं घर में कुतो हुजे उन घर में रहमत जा फ़रिश्ता नाज़िल न थींदा। पाण फरमायूं त हा इहा हदीस आहे। हू सवाल तो करे त सही, इहो भला जंहिं घर में कुतो हुजे पोइ फ़रिश्ता छा उन खां डिॼंदा आहिनि जो उते न ईंदा आहिनि? तो पाण फरमाए तो ग़लति सम्झो, तो रसूल करम जो इहो जुमिलो त जंहिं घर में कुतो हुजे न घर सही सम्झो आहे न कुतो सही सम्झो आहे। मौला फरमाए इहो घर ही मटीअ जो घर न आहे, ऐं इहो कुतो ही जानवर न आहे, इहो घर इंसान जी दिलि ऐं क़ल्ब आहे, ऐं इहो कुतो दुनिया जी मोहब्बत आहे। जंहिं दिलि में दुनिया जी मोहब्बत हुजे उन में रहमत जा फ़रिश्ता नाज़िल न आहिनि थींदा। हाणे फार्मूलो मिली वियो त दिलि में अल्लाह जी मोहब्बत कॾहिं ईंदी? जॾहिं हिन कुते खे कढंदो। कढो बाबा,
अल्लाह ताला ॿ दिलियूं कोन रखियूं आहिनि जो हिकिड़े में हिकिड़े जी मुहबत, ॿिए में ॿिए जी मुहबत हूंदी त हिकिड़े जी हूंदी, ॿिए जी कोन हूंदी, या हूंदी दुनिया जी या अल्लाह जी, ॿिन्ही जी कोन हूंदी। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हां दुनिया जी मुहबत पंहिंजे दिलि मां कढंदो त दिलि ख़ाली थींदी ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह जी मुहबत आहे, ख़ुदि ब ख़ुदि अल्लाह जी मुहबत आहे। हाणे इंशाअल्लाह सुभाणे मज़ीद तव्हांजे ख़िदमत में ॻाल्हियूं अर्ज़ु कंदुसि, लेकिन कल्ह बि अर्ज़ु कयुमि, वरी जेका जुमिलो दोहरायां। इंसानु अमल अंजाम ॾींदो आहे टिनि जे लाइ, टे शयूं, या दुनिया में बदिले जी उमेद आहे। बाबा पाड़े वारे जो मां ख़्यालु रखंदुसि त मुंहिंजो बि ख़्यालु रखंदो, कंहिंसां मां इज़त ऐं एतिराम सां मिलंदुसि त हू मुंहिंजी इज़त ऐं एतिराम कंदो। इहो अख़लाक़ हले थो, लेकिन थोरे फ़ासिले ताईं। अगरि अहिड़ो मुआशिरो हुजे जंहिंमें नेकीअ जो बदिलो नेकीअ सां न मिले, इंसानु मायूस थी थो वञे, नेकी करणु छॾे थो ॾिए। ऐं के अहिड़ा मुआशिरा आहिनि जो नेकी कर त बदिलो नेकीअ में छा बदीअ में थो मिले, पोइ त इंसानु नेकीअ खां ॼण तौबा करे थो वञे। हिकिड़ो ॿियो आहे जेको नेकी करे थो आख़िरत जे उम्मीद ते, त आख़िरत में अल्लाह जे तरफ़ां अजुर भलो मिलंदो, इहो बि हले थो, लेकिन हिकिड़े हंधि अची बीहे थो। किथे थो अची बीहे? छो त आख़िरत परे आहे बाबा, उधार आहे, उधार आहे। जॾहिं त मां जंहिंसां नेकी थो कयां उहो मूंसां बदी थो करे, इहो नक़द आहे, उहो उधार आहे। जॾहिं उधार ते ओतिरो यकीन नथो अचे, हीउ ॿियो आहे, इहो बीह थो रहे नेकीअ। टियों आहे जेको मुहबत ख़ुदा में नेकी थो करे। हाणे जेको न मुहबत में नेकी कंदो आहे उहो बदिलो चाहींदो ई कोन्हे, न दुनिया में न आख़िरत में। उहो बदिले जी उमेद त कोन कंदो आहे, उहो पंहिंजे मुहबत में कंदो आहे। हता की एतिरे क़दुरु जो जंहिंसां मुहबत हुजेसि उन सां काई नेकी कई अथई ऐं उहो बदिलो ॾिएसि त रुसी वेंदो आहे उन सां, यार तूं मुंहिंजे मुहबत जो जेको आहे उहो क़दुरु न आहे कयो, मां कोई बदिले जे नियत सां थोरी कयो। तंहिंजे करे मुहबत ख़ुदा में जेको इंसानु अची वेंदो उन वटां नेकी नेकी थींदी, ऐं इहो कॾहिं मायूस थींदो ई कोन दुनिया। अगरि तव्हांखे अहिड़ो मुहिब ॾिसणो हुजे त करबला अचो, करबला अचो। हुसैन ख़ुदा सां मुहबत इन दर्जे जी अथसि जो तव्हां ॾिसो त हुसैन जा ख़ादिम अलाह कहिड़ा बणाया। शुएब जो ख़ादिम मूसा कलीमुल्लाह बणियो, हुसैन जो ख़ादिम केरु आहे? हुसैन जो ख़ादिम पहिरियों ख़ुदि रसूलुल्लाह, ॿी ख़ादिम फ़ातिमा ज़हरा, टियों ख़ादिम ख़ुदि अली इब्न अबी तालिब। वरी करबला में ॾिसो हुसैन जो ख़ादिम या अब्बास आहे, या अली अकबर आहे, या कासिम आहे। ख़ुदा सां मुहबत जो सिलो आहे बाबा, जो हुसैन खे अहिड़ा ख़ादिम मिलिया आहिनि। ऐं वरी तव्हां ॾिसो हुसैन खां घुरियो थो वञे, ऐं हुसैन अब्बास ॾे पालणार तो ई ॾिनो हुयो, हेतिरा साल मूं वटि रहियो, महिरबानी तुंहिंजी, वापसि वठे थो तॾहिं बि महिरबानी। अब्बास हुसैन ॾिनो, छा अलाह खां कुझु घुरियो आहे? न। छो? इन करे त जेको मुहबत सां कंदो आहे उहो बदिलो न घुरंदो आहे, बदिलो उहो घुरंदो आहे जेको मुहबत सां न करे। तव्हां हुसैन इब्न अलीअ खे अहिड़ो मुहिब ॾिसंदो जो पंहिंजो महबूब तरीन शयूं ख़ुदा जे बारगाह में ॾिए थो, लेकिन घुरे कुझु कोन थो।
का शय हुसैन करबला में न घुरी आहे, क़ीमती तरीन शयूं ॾिनई, लेकिन रिज़न बि क़ज़ाई तस्लीमन ले अम्र, पालनहार जंहिंमें तूं राज़ी हुसैन बि उन में ई राज़ी। तव्हां करबला खे ज़रा ॾिसो, तव्हांखे नज़र ईंदो त करबला में इमाम हुसैन खां क़ीमती तरीन शयूं घुरियूं वयूं आहिनि, पर हुसैन जी भेण ज़ैनब खां उन खां वधीक क़ीमती तरीन शइ घुरी। करबला सिर्फ़ु हुसैन न आहे, करबला हुसैन ऐं ज़ैनब आहे। ज़ैनब सिर्फ़ु करबला खां पोइ न आहे, करबला में हुसैन अकबर ॾे पालनहार वटि अकबर अकबर आहे, पर हुसैन हुसैन आहे, हुसैन जे भेट में अकबर न। हुसैन अब्बास ॾे अब्बास अब्बास आहे, पर वरी हुसैन हुसैन आहे। असगर ॾे कासिम ॾे सभु पंहिंजी जाइ ते मक़ाम, पर हुसैन हुसैन आहे। हुसैन जी भेण खां छा थो अल्लाह घुरे, ए ज़ैनब हुसैन ॾे, हुसैन ॾे। ज़ैनब खां अब्बास नथो घुरियो वञे, ज़ैनब खां अकबर नथो घुरियो वञे, ज़ैनब खे छा थो घुरियो वञे, ए ज़हरा जी धीउ हुसैन ॾे, हुसैन ॾे। किथे अकबर किथे हुसैन। हिन भेण जी पंहिंजे भाउ सां मुहबत केतिरी। हिकिड़ी रिवायत सिर्फ़ु तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां थो। रावी चए थो त मदीनो अमुन जो मौक़ियो आहे, बनी हाशिम जे मुहल्ले मां सैयदा ज़ैनब खे पंहिंजे घरां चादर पाए जल्दी जल्दी डोड़ंदो हुसैन जे घर जे तरफ़ वेंदो ॾिठो, त मूं बीबीअ खे बीहारे सवाल कयो, बीबी काई मुसीबत अची वई आहे जो तव्हां डोड़ंदा था वञो? बीबी चयो, हा, अॼु टियों ॾींहुं आहे जो मां पंहिंजे भाउ हुसैन खे ॾिठो न आहे। जेका 3 ॾींहं न ॾिसे उन ते मुसीबत एतिरी आहे जो चादर नथी संभाले सघे, डोड़ंदी थी वञे, उन खां घुरियो थो वञे, ए ज़ैनब हुसैन ॾे, ए ज़ैनब हुसैन ॾे। यारी मुहर्रमा बीबी जॾहिं हुसैन जे लाश जे टुकड़नि खां गुज़री आहे, बीबीअ पंहिंजा 2 हथ ॾेई हुसैन जी लाश जा टुकड़ा पंहिंजे हथनि ते खयां आहिनि, आसमान जे तरफ़ बुलंद कया, अल्लाहुम्मा तक़ब्बल हाज़ल क़ुर्बान, पालनहार ज़ैनब जी क़ुर्बानी क़बूल फरमा। अला लानतुल्लाहि अला सयअलमुल्लज़ीना ज़लमू अय्युम क़ल्बि यंक़लिबून। अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलवातुका अलैहि व अला आबाइहि फ़ी हाज़िहि साअति व फ़ी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व गैना हत्ता तुस्किनहु अर्ज़क तौआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि